दोस्तों, पाकिस्तान जी नाले वारी गुलकारा रुबीना कुरैशी हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वई आहे। वीडियो शुरू करण खां पहिरीं अगर अवां भुल में असांजो चैनल जॉइन करे वेठा आहियो त पोइ असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ MS पयार यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं गॾोगॾु घंटीअ जे बटण ते प्रेस करे नोटिफिकेशन खे आल ते रखंदा। परेशान न थियो, इहो सभु कुझु फ्री आहे। रुबीना कुरैशी जो असल नालो आयशा शेख हो ऐं जनम 19 अक्टूबर साल 1940 ईस्वीअ में इलाही बख़्श शेख जे घर में थियो। संदसि अबाणो शहर हैदराबाद ऐं घर हैदराबाद जे सदर वारे इलाइक़े में हो। रुबीना कुरैशी खे मौसीक़ीअ सां ॾाढो लगाव हूंदो हो। हू पंहिंजे पर में त बहितरीन फ़नकारा हुई, पर इन फील्ड में हू देर सां आई। अगर रुबीना खे कोई सुठी धुन ठाहे ॾींदो हो त हू बहितरीन अंदाज़ में पेश कंदी हुई। रुबीना कुरैशी स्कूल तोड़े कॉलेज जे हर प्रोग्राम जो हिस्सो हूंदी हुई, जंहिंखां पोइ उन वक़्त जे रेडियो पाकिस्तान जे प्रोड्यूसर पारां स्कूलनि ऐं कॉलेजनि में लेटर लिखी मोकिलिया विया त अव्हां जे स्कूल या कॉलेजनि में कोई सुठे टैलेंट वारा स्टूडेंट मौजूदु आहिनि त अव्हां उन्हनि खे ऑडिशन लाइ मोकिले सघो था। तॾहिं प्रिंसिपल पारां रुबीना कुरैशी खे ऑडिशन लाइ चयो वियो। जॾहिं रुबीना कुरैशी ऑडिशन ॾिनो त खेसि जल्द ई पास कयो वियो। रेडियो ते जॾहिं रुबीना कुरैशीअ खां नालो पुछियो वियो त उते रुबीना कुरैशी पंहिंजो असल नालो आयशा ॿुधाइण बदिरां रुबीना ॿुधाए वेठी, जितां आयशा रुबीना जे नाले सां मक़बूल थी वई। रुबीना कुरैशी खे उन वक़्तु रेडियो पाकिस्तान जा कंपोज़र हुया मोहम्मद इब्राहिम ऐं मोहम्मद जुम्मन साहब, जिन खे सिंधी धुनूं ठाहे ॾिनियूं ऐं सिख्या पिणु ॾिनी। बाद में रुबीना कुरैशी नंढे ग़ुलाम अली साहब खां वधीक सिख्या वरिती। रुबीना कुरैशी खे परफॉर्म करण जे लाइ हुकूमत पारां चाइना, इंडोनेशिया ऐं तुर्की जहिड़े मुल्कनि में बि मोकिलियो वियो, जिते उन बाक़ाइदे हर मुल्क जे उन जी क़ौमी ज़बान में गीत ॻाया। रुबीना कुरैशी फिल्मनि लाइ बि गीत ॻाया, जंहिंमें फिल्म ससुई पुन्नु में रुबीना कुरैशी जे कैरियर जो पहिरियों गीत तमामु घणो मक़बूल रहियो। ऐं फिल्म घूंघट लाइ कुंवार में बि रुबीना कुरैशी जा गीत शामिल आहिनि। रुबीना कुरैशी सिंधी, सराइकी, उर्दू, पंजाबी, बलोची समेत 12 ज़बानुनि में हज़ारें गीत रिकॉर्ड कराया। जंहिंमें रुबीना कुरैशी ज़्यादातर आरफाना गीत ॻाया। रुबीना कुरैशीअ खे ख्वाजा ग़ुलाम फरीद अवार्ड, कलंदर अवार्ड सां गॾोगॾु रेडियो पाकिस्तान तां बि अवार्ड सां नवाज़ियो वियो। सदर पाकिस्तान पारां भी उन जी फ़नी ख़िदमात जो एतराफ़ कंदे तमग़ा इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। रुबीना कुरैशी 19 सितंबर 1970 ईस्वी में पाकिस्तान जे मशहूर ऐं मारूफ़ अदाकार मुस्तफ़ा कुरैशी सां शादी कई।
जंहिंमां खेसि हिकु न्याणी जंहिंजो नालो अरबेला ऐं हिकु पुटु आमिर कुरैशी आहे, जंहिंखे अवां ॼाणींदा हूंदा। आमिर कुरैशी बि हिकु बहितरीनु अदाकार आहे। रुबीना कुरैशी साल 2020 खां कैंसर जे मर्ज़ में मुब्तला थी, जंहिंखां पोइ बि 2 सालनि ताईं हू सिहतमंद रही, पर गुज़िरियल 1 महीने खां हुन जी तबियत तमामु घणी नासाज़ हुई। हू कराची जे हिकु निजी अस्पताल में ज़ेर इलाज हुई। आख़िरकार 13 जुलाई 2022 ते हू ज़िंदगी जी जंग हाराए वई। रुबीना कुरैशी जे लाइ आख़िरी आरामगाह अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जे अहाते में ठाही वई। तोड़े जो रुबीना कुरैशी अॼु असां में नाहे रही, पर रुबीना कुरैशी खे हमेशा फ़ख्रे पाकिस्तान, फ़ख्रे सिंध जे नाले सां यादि रखियो वेंदो। उनके गम को गमे हर